वस्सलातु अला नबिय्यिह अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र लक़द जाअकुम रसूलुम मिन अन्फुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने।
अली बाबा नबी नाना निस्बत हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। काबिल सद एहतराम मुझा मस्जिद दोस्तों बुजुर्गो भाईरो अज 29 शाबान मुआज़म 1447 हिजरी 18 फरवरी सन 2026 अरबा वारे ॾियारे ते ॻोठ काज़ी नूह में काके पोटे में बिरादर अजीज अदा नजर मोहम्मद काके पोटे साहब पांजे पुट जे तोहर सुन्नत जे खुशी जे मौके में कुरान पाक जे तकरीर वाइज नातुन जो ही एहतमाम करायो आहे। संदुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बानड़े जे इन मेहनत खे क़बूल फरमाए। बिरादर अजीज मुझे बचपन जो मदरसे जो साथी हाफिज फारूक मरी बलोच साहब जी हुकूमत अवां जे ॻोठ में जिंदगी में पहिरियों मर्तबो अचण जी सादत नसीब थी आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तां असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। बुलंद आवाज़ सां आमीन चओ अबा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सय्यिनु मजालिसकुम बिल कुरान। तांजी शादी हुजे तांजी गमी हुजे तांजी जेके भी मजलिसूं हुजनि न उन जी ज़ीनत ऐं उन जो श्रृंगार अल्लाह जो कुरान। छो त सब मोड़ जा साथी आहिनि कुरान तोड़ जो साथी। हिते भी गॾु आहे क़बर में भी गॾु मशर में भी गॾु जन्नत में भी गॾु। तकरीर जे शुरू करण खां अॻु में हमेशह मां हर जाइ ते अर्ज़ कंदो आहियां त उहा मजलिस उहा कचहरी उहा दुआ अल्लाह पाक वटि इसी ताईं क़ाबिल क़बूल नाही जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। दुरूद दर्दन जी दवा आहे, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद रहमत आ, दुरूद बरकत आ। एक दफो पढ़ंदासीं अल्लाह जी तरफा असांजे मथां 10 दफ़ा रहमत वसंदी ऐं 10 दफ़ा पढ़ंदासीं न अल्लाह जी तरफा असांजे मथां 100 दफ़ा रहमत वसंदी। ऐं जेकॾहिं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां असां 100 दफ़ा दुरूद पढ़ंदासीं न त हदीस पाक में आयो अल्लाह ताला इन जी पेशानीअ ते लिखाई छॾींदो आहे बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। हे मुनाफिकी खां भी परे आहे त जहन्नम जी बाहि खां भी परे। ये महीनो दुरूद जी पढ़ण जो महीनो हुयो जेको गुज़री नबी साईं जो महीनो। अॼु महीनो अल्लाह जो ये महीनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो अॼु आखिरी ॾींहुं आहे। थी सके तो सुभाणे रोज़ो थी सऊदी पाक में थी वियो। अगर सुभाणे रमज़ान मुबारक दो अचे तो सुभाणे वारो दिहाड़े में जेकॾहिं हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदासीं त 70 अल्लाह असांजे मथां 70 दफ़ा रहमत वसाईंदो ऐं 70 नेकियूं अल्लाह लिखाईंदो। सीज़न जो महीनो तो जियो सीज़न जो पैकेज जो महीनो पैकेज
मोबाइल के पैकेज से ॻाल्हाईंदा हूं ना बाबा पैकेज आहे सॼी सॼी राति पैकेज जो महीनो तो अचे नेकिन जो महीनो तो अचे नेकिन हाणे भी कहीं मुसलमान खे चओ त बाबा नमाज़ पढ़ चवंदा साईं मौलवी साहब शैतान ओॾो हराम जेका फिटकार शैतान जी बाबा शैतान शाम बदबा अॼु शाम फौज हलंदी वॾी शहबाज शरीफ वारी फौज न अल्लाह जे मलाइकनि जी फौज हलंदी घर घर में गिटी गिटी में शैताननि खे ॿधी नंढा वॾा पका पोड़ा उन्हनि जे गिची में गट विझी वञी मलाइक समुंड जे ॿेट में ॿधी दुनिया जे अंदरि माण्हू कंहिंसां बि मोहबत कंदो आहे न ॿिनि ॻाल्हियुनि जो भउ थींदो अथसि ज़ाल सां करे पुटनि सां करे माल सां करे ॿिनि ॻाल्हियुनि जो भउ थींदो अथसि यार जुदा त न थींदा या मां त जुदा न थींदुमि या हे त जुदा न थींदा हिकु जुदाईअ जो भउ ॿियो बेवफ़ाईअ जो डर बेवफा त न थींदा नूंहं काकी पुट जे ॻोठ वारो जॾहिं इंसान सॼी ज़िंदगी जा ॾियारा गुज़ारे 70 साल ज़िंदगी जा वधि में 70-80 साल बिस्तरे ते पहुंदो हर शइ बेवफा थी वेंदी अथसि जंगूं बेवफा अखियूं बेवफा दंद बेवफा कन बेवफा हथ बेवफा वॾे में वॾो हिन जो त खीसो बेवफा खीसो बेवफा जो आ लख खीसे में पिया अॼु 50 रुपया बि न आहे पुटनि जे खीसे में तकींदो त ॾींदा न कोन 50 रुपया चांहि बेवफा हिकु जुदा हाणे जुदाई कईंदो वञे ज़ाल खे छॾींदो वञे हे सभु अॻियां बीठा अथव ज़ाल आकाई अयाल बच्चा ॿार सभिनी खे छॾींदो ऐं बेवफा बेवफा एॾा जो ज़ाल घर ताईं ईंदी दर ताईं पुट माल ऐं दोस्त खणी वञी कुलनि ते क़बर में रखी ईंदसि मोटी ईंदा पर ॾींहुं वॾो रोअंदा माण्हू चवंदा वीचारनि खे मानी न वणंदी ॿिए ॾींहुं रोअण जी कोशिशि कंदा रोई न सघंदा 3 ॾींहं अधु ॾींहुं न गुज़रंदो तॾो खणंदा बाबा हलो पोइ जायूं विराईंदा बाबा जाइ विरायो पुटनि में बाबा ये कागज़नि मटायो बाबा ये बंगले ते अपे ॾाढे नालो जो लाए जंहिंजे कब्ज़े में उहो अगरि जवानी में वियो न त उन जी ज़ाल 4 महीना 10 ॾींहं इज़त पूरी करे मुड़ुस बि पोखंदी ॿियो खत्म मुझो मौला अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर पांजे गुलाम कंबर के वठी आयो कब्रिस्तान ओ कब्रन वारो जो त हवालो पंहिंजो ये ॻाल्हि आहे तहां जे मरण खां पोइ 3 ॾींहं तॾो कयूं पोइ तॾा कयूं पोइ तव्हांजी मिल्कियत विरायूं तव्हांजे सुवारियुनि ते ॿिया पिया चढ़नि तव्हांजे जानदा नाला तव्हांजा टई असांजो त हाल इहो अथव पंहिंजो त को हाल ॿुधायो मुंहिंजो सोनो अली रोई चवे थो कंबर अच त मोटी हलूं अगरि हिन खे ॻाल्हाइण जी ताक़त हुजे हा न त तव्हां करे चवनि त अली क़बर में अमल खां सवाइ ॿियो कुझु न अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी कहीं भी असांजी मर्जी आहे जन्नत ख़रीद कहीं भी असांजी मर्जी नमाज हिते आहे रोज़ो हिते आहे ख़ैर ख़ैरात हिते आहे ज़कात हिते आहे अमल हिते आहिनि दाढ़ी हिते आहे पटको हिते आहे क़ुरान जी तालीम हिते आहे कब्र में न दाढ़ी न पटको न अमल न नमाज न रोज़ा जन्नत में भी कुछ न हाणे हितां असां ख़रीद करे हलूं असांजी मर्जी आहे जन्नत ख़रीद कयूं असांजी मर्जी आहे जहन्नम ख़रीद असांजी असांजी मां तव्हांजे अर्ज़ु खणी आयो आहियां त 2 शयूं अहिड़ियूं अथव हुन सां मुहबत कयो काकी पोटा साहब आओ ॿी क़ौम वारो बलोचो हुन सां मुहबत कयो न जुदा थींदा न बेवफा हिकु त अल्लाह जो क़ुरान हिन सां मुहबत पढ़ण त सवाब पढ़ाइण त सवाब
पाक में चए थो खोले ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरी वेंदी आहे रब जी रहमत जो मींहुं वसी ॾाढा त सुभान अल्लाह चओ 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 सुभान अल्लाह शकी न थियो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾो सुहिणो हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼावा न त अम्मा आमना चयो वाह जो सुहिणो दाई हलीमा चयो दाई हलीमा चयो वाह जो सुहिणो सफ़िया जो वाह जो सुहिणो ॾाॾे चयो वाह जो सुहिणो जिब्रील आयो मुझे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे के ॾिसी चए थो साईं 1.25 लख नबियनि जी ज़ियारत कयम यूसुफ अलैहिस्सलाम भी ॾाढो सुहिणो पर सोना अॼु तुंहिंजे चेहरे के ॾिसी करे मां जिब्रील तो चवां त अल्लाह कंहिं बि नबीअ खे एॾो सुहिणो न कयो आहे मोहम्मद जहिड़ो तोखे सुहिणो जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जो चेहरो हीअं पियो न त अल्लाह बि मसा मथां ॾिसी करे रब बि हीअं चयो सुभान अल्लाह तव्हां बि ॾाढा चओ सवाब थींदो थोड़ो थोड़ो सुनी था चओ मां 2 कलाक बीठो आहियां मोरे में 9 बजे लाड़काणे मां निकितो सुबुह जो रात जो सुठो देर 2 कलाक होते 11 12 1 कलाक 11 12 1 बजे ताईं 3 कलाक बीठा हेॾो बि गाॾियूं हेॾो असां अची पातासीं असां हेॾो भुल में आयासीं न त हेॾो बि अचूं त भलो वो मां त थकल आहियां अञा ताईं नाश्तो न कयो आहे चलो जेका घणो चांहि ऐं पापी तव्हां मूंसां न ॻाल्हाईंदव त पोइ मां वाइस घणो न कंदुमि न त कलाक हलंदुमि उस्ताद फिदा अॼु लाउड भलो नथो हलाए अलाए छाजे सनड़ो करे थोरो सनड़ो ॾिसींदो बस शयूं अथव उन सां मोहबत कयो न जुदा थींदा न बेवफा हिकु अथव अल्लाह जो क़ुरान ॿियो अथव सदको वञास मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां मोहब्बत कयो ॿिन्ही सां क़ुरान जुदा न मोहम्मद बेवफा अल्लाह जो कसम एॾो वफ़ादार आहे एॾो वफ़ादार आहे एॾो वफ़ादार अम्मा आशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम फरमाई थी इमामुल अंबिया 15 शबान जी रात वञी करे जन्नतुल बक़िया में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिया दुआ घुरन ओ मुंहिंजा मौला अॼु 15 शबान जी रात अल्लाह तुझा मलाइक लिखत में आहिनि लिखत थींदी आहे असां उहा बि न लिखाए सघियासीं 15 शबान जी रात लिखत थींदी आहे वॾी अल्लाह चवंदो आहे रिज़्क़ लिखो असां घुरूं सां त अल्लाह असांजो रिज़्क़ वॾो लिख ऐलान आहे कोई रिज़्क़ लिखाइण वारो आहे कोई बीमार आहे कि सुञो था सुधो कयांसि असां दुनिया जे कढ न लिखिया पर रमज़ान जे पहिरीं खां वठी रोज़ी बि अल्लाह जी रहमत सॼी थी आख़िर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा उम्मती के इबादत में अन के निंड में के गुनाहगार में ओ करीम अल्लाह रहीम अल्लाह अल्लाह मुंजन जे मथां रहम कजाए शकल तब्दील न कजाए ने अज़ाब नान जाए ने ओ मुंजा करीम अल्लाह इमामुल अंबिया भी दुआ घुरी एडो रहीम एडो वफादार जो उम्मत लाए वो दुआ घुरी खुदा जी ज़ात जो कसम जनाब मूसा नबी जी कौम भोला बांदर बणजी वई छंछर वारे दिहाड़े मच्छी न मार जो 3 टोला थिया हिकड़े चयो बाबा असां नथा मारियूं बाक़ी हर कंहिंजी मर्ज़ी आहे ॿियनि चयो बाबा असां भी नथा मारियूं तव्हां भी न मारियो टियनि वरी मारी टोला 3 थिया रब तो फरमाए त वला
वलक़द अलिमतुमुल्लज़ीना तदऊ मिनकुम फिस्सब्त फ़क़ुल्ना लहुम कूनू क़िरदतन ख़ासीन। कुरान तो फरमाए सुबह जो थियो टिन टोलन मां बटोला भोला ही बांदर बणजी विया। ये जेके भोला बांदर ॾिसो था या मूसा जी कौम बिगड़े ना हजरत नूह अलैहिस्सलाम जी कौम नाफरमान थी, बुढ़ी मरी वई, पुत्र भी मरी वियुसि। सॾे या बोनैया हलिया ओ मुंहिंजा पुटड़ा या बोनैया ओ मुंहिंजा पुत्र इरकम माना वला तकुम माल काफिरीन। ओ मुंहिंजा बचड़ा हलिया सां गॾु थी, काफरनि सां न थी। मूंसां गॾु बेड़े में न आयो। बुढ़ी मरी वयो नूह अलैहिस्सलाम जो पुत्र। ॿुधो बुढ़ी मरी वई कौम लूत अलैहिस्सलाम जे कौम जे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो। लूत जी कौम जो गुनाह भी असां में मौजूद, मूसा जी कौम जो गुनाह भी असां में, नूह अलैहिस्सलाम जी कौम जो गुनाह भी असां में, सब आहे। नाफरमान असां, ज़िना असां में, चोरियूं असां में, व्याज असां में, रुश्वत असां में, ज़ुल्म असां में, सब गुनाह। केड़ो गुनाह जो ना आहे असां में, सब आहे। हुननि जे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो, बुढ़ी मरी विया, हो भोला बांदर बणजी विया। आद कौम जनाबे हूद अलैहिस्सलाम जी कौम सारा नबी यो वाइज़ो करे वयो। अल्लाह तो फरमाए वलक़द अरसलना नूहन इला कौमिही वक़ाल या कौमि इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरुहु व इला समूद अखाहुम सालिहा قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره وإلى ثمود وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره। रब तो फरमाए असां हर कौम दे नबी मोकिलियोसीं, उन्हनि वाइज़ कयो मुंहिंजा भाइरो, मुंहिंजे ॻोठ वारो, मुंहिंजा मिट माइट इबादत हिक अल्लाह जी कयो, जो न रब खां सवा तव्हांजो कोई माबूद कोन्हे। पोइ जिन मञो उहे कामयाब, जिन न मञो नाकाम। पाण खे अलाए छा पिया सम्झनि। आद कौम हूद अलैहिस्सलाम जी कौम, आद कौम, उन्होंने कद ॾिगा वॾा ताक़त वॾी। हे असां वांगुरु घर कोन ठाहियो, वॾा वॾा घर ठाहियूं। तुंहिंजी मर्ज़ी आहे, वॾा वॾा घर ठाहियूं। बुधो हूद अलैहिस्सलाम के चवण लगा तू जो अल्लाह छा कंदो, अल्लाह जो कावड़े कुरान तो फरमाए सख़रहा अलैहिम सबअ लयालिन व समानियत अय्याम हुसूमा फतरल कौम फीहा सर्अ कअन्नहुम अअजाज़ु नख़लिन खाविया
वड़ा वड़ा घर ठाहे जबलनि जे अंदर गारनि जे अंदर चयो हूद तुंहिंजो रब असांखे छा कंदो अल्लाह तो फरमाए सखरहा अलैहिम सबअ लयाली व समानियत अय्याम 70 रातियूं सबअ लयाल व समानियत अय्याम 8 ॾींहं साईं घणियूं रातियूं ॻाल्हायो 7 ऐं 8 ॾींहं छा आहिनि सखरहा अलैहिम सबअ लयाली व समानियत अय्याम 7 रातियूं 8 ॾींहं हवा आई अम्मा आदन फउलिकू बिरीहन सरसरन आतिया इड़ी तेज हवा आई इड़ी तेज अंदर जबलन में हली वई गारन मां बाहर कदी फिटो कयईन आजाज नखलिन खाविया अल्लाह तो फरमाइए पया हाजिया खजिया जा सुका तुड़ भुता कद भी वडा ताकत भी घनी ओ काके पोटा साहब मरी बलोच साहब मुसलमानों असांजा कद भी पूरा सारा उम्रियूं भी असांजूं पूरियूं सारियूं वो असां 14 बचा जो सब गुनाह सामे आद कौम जो गुनाह सामे नूह जी कौम जो गुनाह सामे 14 बचा जो खुदा जी साजो कसमा सदको वन्यास मिठड़े मोहम्मद मुस्तफा जी दुआ जो असरा जो बचा था चो न सुभान अल्लाह थोड़ा थोड़ा सुनी ना थोड़ा थोड़ा कोया भी सही सुनिए अबा सुनिए जोराना हयाती रब जी सुनिए थोड़ा थोड़ा गाला भी सही उस्ताद ने जो डबलिंग थोड़ी बंद कराबा चिट्टो कराबा अल्लाह हयाती जी शाबाश माशा ताज वाली पांचो सामान अंदर रख ताजी जी खबर हलंदा है न ता अंदर बैठा आसका बाहर भी हो न खबर पए अल्लाह अकबर कौम तबाह थी वई होदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो असर तो वफादार दुआ जो पी भी पांजे पुट सा एडो वफादार नाए जेडो मिठो मोहम्मद वफादार मेराज वारी रात मुझो साईं मेराज ते वया मैं वफादारी तो ॿुधायां पहुचंदो मां पांजे मौजूअ तवज तोरमाया कोराड़ो बस वेठा चुप करे वेठा या हेनो अची ताजी मर्जी पर अगियो न को आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज अगे का अगो महीनो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब मथे घुराए जमीन का मथे घुराए करे अर्श का भी मथे घुराए करे दुनिया वारन के रब ॾेखारियो जमीन वारो आए ॾिसो जीअं जमीन का आसमान मथे आ मुझो मोहम्मद सभिनी का शान में मथे आ अल्लाह फरमाए मुझा दिल पर चुन दीदार भी कराया जन्नत भी घुमाया जहन्नम जा नज़ारा भी ॾेखारिया काके पोटा साहब मारू काके पोटा ये मुझा दोस्त है मारू काके पोटा वडो गोठ सोनवा जे भरसा वडो वडा पर समझो था ना ता गरीब का गाला भी ना था मां गरीब पक्का सुभान अल्लाह ॾाढा चओ ओ सुभान अल्लाह ॾाढा चओ ना ऐं सॼो गोठ मुंबई जो ए 10 तारीख़ में उते जलसो वडो मदरसो गोठ माशा तवज्जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा मेराज वारी रात मां मेराज ते वयम ॾिठुम देखड़ा उघाड़ा मायूं ऐं मर्द तोरो वाक्य ॿुधाए तो
किन्नो गोश्त पयो हो मलाइक उन जे वात में विझंदा पिया वञनि मायूं भी उगाड़ियूं मर्द भी उगाड़ा हुजूर फरमायो जिब्रील हे केर चई सई तुझी उम्मत जा केड़े डोह जा डोहारी चई सई उहे मर्द थई जेके पंहिंजूं औरतूं छॾे करे वञी ॿियनि सां कारो मुंहुं कंदा हा पर लोड़ा न ताड़ींदा हा ज़िना कंदड़ मर्द ये उहे मायूं थई हाय जेके मुड़सनि खे छॾे करे वञी रातियूं ॿियनि सां गुज़ारींदियूं हो ज़िना कंदड़ मर्द ज़िना कंदड़ औरतूं रब जो कुरान में फरमाईंदा वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा वसा सबीला अल्लाह तो फरमाए ज़िना जे वेझो न वञो ज़िना जे वेझो न वञो वला तक़रबु ज़िना बुरो कम अल्लाह तो ते ज़िना न कयो जेको ज़िना कंदो उन सां ज़िना कई वेंदी मन ज़ना ज़ुनिया बि अहली हदीस अज़िना दैन ज़िना कर्ज़ जेको ज़िना कंदो उहो कर्ज़ लाही पाण न थे मोया लाही ज़ानिया जी कब्र भी तबाह दुनिया भी तबाह ज़ानिया जी खैरत भी तबाह मन ज़ना ज़ुनिया बि अहली जेको ज़िना कंदो उन सां ज़िना कई वेंदी अख जी ज़िना कंदे अख जी ज़िना थींदी ये माई वञी थी न का ये इनखे ॾिसी ज़िनल ऐन नज़र पराई साहिबा खे तकणो अख जी ज़िना अथव न ॾिस जेका वञे थी न औरत ॾिसे न अखियुनि खे फरमाईंदा कुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम ओ मोमिनो अल्लाह जो जय पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो कुल लिल मोमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अब्सारिहिन ओ माई तव्हां बि पर्दो कयो हिफ़ाज़त कयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में वेठा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आखिन का मज़ूर अब्दुल्लाह में मखदूम दरवाजे ते आयो ओ मुझा साईं मां घोर वञा कुर्बान वञा मांखे कुरान जा सबक दे हुजूर संजन पाण अॻियां ॿ बीबियूं वेठियूं हुयूं हुजूर फरमायो अवां कमरे में अंदर वञो मुंहिंजो सहाबी जो जे मां कुरान जा सबक ॾियांसि हिक बीबीअ जो या रसूल अल्लाह हुआ आमा हू त वेचारो अंधड़ो आ हुजूर फरमायो हू त अंधो आ तहां त अंधियूं न आहियो तहां त अंधियूं न आहियो अखियुनि जी हिफ़ाज़त मर्दनि खे पर्दो करणो आ त माइनि खे बि करणो आ मां तव्हांखे वाइस माना नसीहत मत सुभाणे रमज़ान आ तो भां कने सब माफी मां तोखे तौबा ॾे वठी तौबा इन जी सज़ा ज़ालिन जी आका से फरमायो वयम त ॾिठ हिकिड़ा माण्हू आ पेट वॾा जहिड़ियूं चायूं वॾा कमरे नाग भी अंदर बलाऊं भी अंदर विछूं भी अंदर हुजूर फरमायो जिब्रील खे केर चई सई तुझा उम्मती केड़े डोह जा डोहारी चई सई व्याज खोर थई जागो था न व्याज बंद थियो न गाले जवाब सुनना लियो कामले न वजा वाय जो करे न कराए थई पर तो कराए थई ये चो ना आ मां हाणे ईंदो महीने महीने तोरी तू मुंहिंजो आशिक़ आ हेडो वींदो मां फोन कंदो मां न त लाउड घुराए त वाज कईंदो वञा उसा फिदा दे सुभान अल्लाह न राजा हां भली भतो करे जाए तो कुछ न ली चो सुभान अल्लाह जेको ॾाढा सुभान अल्लाह चंदो हिन रमज़ान में मूंसां गॾु मदीने हल वो अल्लाह ने सभिनी खे मदीनो घुमा आमीन चो काॾे पैसा लिकाई वेठो आ छोरा पोयो ख़त्म ई न जारे
वन मदीनो ॾिसिया जन्नत घुमी आ रमजान में तो सुभान अल्लाह हां व्याज बाबा व्याज जो नंढे में नंढो गुनाह ॿुधाया नंढे में नंढो केड़ो सकीमा सा 70 भेरा ज़िना सकीमा 70 भेरा ज़िना फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा ईमान वारो व्याज न खाओ फासनो बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही फरमाइंदे व्याज जो 1 रुपयो खाधो जणो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान कयो व्याज चाकी जेबो अद व्याज दादा ही जाए तो वाच हम ये वाच सा ये मा तो के खपाए तो घणे में जे बस मथे साल एड़ी बड़ी इने के व्याज हेड़ी से एड़ी सूद ब कई वन 6 महीने का बो 1000 ॾियां तो 2000 वठंदो मां कणक जी बोरी ॾियां तो 2 कणक जूं बोरियूं वठंदो मां मोटरसाइकिल खई वञो 2 वठंदो मां जिन्स ते व्याज जी तारीफ़ या तो जिन्स ते जिन्स वठण व्याज बाकी मानू चवंदा हे भी व्याजी आहे यो व्याजी न आहे अबाए मुंहिंजी घड़ी आहे अबाए 5000 जी आहे मसल तो मसल ये 5000 घड़ी आहे मुंहिंजी ठीकु आहे मां वठंदो मां ॼाए तो तोखे मां तोखे ॼाए तो 70000 आए 5 जी ॼाए 7 तो तुंहिंजी मर्ज़ी आहे वठ तुंहिंजी मर्ज़ी आहे न वठो इहो व्याज न आहे भाण जी बोरी आहे मां वठी आयो ओधर में रख केस में हेतरी ओधर में हेतरे ॾिनो मां 1000 मथे व्याज न आहे व्याज जिन्स ते जिन्स वठण व्याज आ पैसनि ते पैसा वठण व्याज आ समझी छॾी व्याजी 7 ॼणा हिक गुनाह में शामिल आका से फरमामा मेराज वारी रात मेराज ते वञी करे ॾिसी आए मुनजार कान हुजूर फरमाया आया वई मथे मेराज ते ॾिसां ते हिकिड़ा माण्हू वञे प्रामे जान तने पंहिंजे मुंहनि खे पिया खड़नि गोश टुकड़ा करे पियो लहे हुजूर फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह हे केर जैसे तुझा उम्मत जा केड़े ॾोह जा ॾोहारी जैसा गिला खोर तई गिला खोर हुजूर फरमाया गिला न कजो अल गीबत शद्दु मिन ज़िना ज़िना का वधीक गिला जो गुनाह अथव ज़ाए गुन जेको तमाम गिला ख़राब आ रब कुरान में जले छॾियो आ अल्लाह अल्लाह नज़र मोहम्मद काके पोटे जे दावत अचण वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनु जुतनिबू कसीरम मिनज़्ज़न्नि इन्न बअज़-ज़न्नि इस्मुन वला तजस्ससू वला यग़्तब बअज़ुकुम बअज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैतन फकरतमूह वत्तकुल्लाह वत्तकुल्लाह इन्नल्लाह तव्वाबुर रहीम दादा तो अल्लाह सदी ओ ईमान वारन सां तो अल्लाह ॻाल्हाए एक बे में बदगुमानी भी न ईमान वारो एक बे में बदगुमानी न कयो बदगुमानी गुनाह अथव हे मुल्ला हेड़ो हूंदो हे हाजी हेड़ो हूंदो न गुनाह मुर्ज़ ज़ाल में बदगुमानी न करे ज़ाल मुर्ज़ में न करे दोस्त दोस्त में न करे भाव भाव में न करे यार यार में न करे गुनाह अथव ज़ाल के बदगुमानी हेड़ियां हल तलाक दे तलाक जा लफ्ज़ न चए दुखियो थी मां केकड़ा मरा ओ हैदरी साहब सेमा तो जो वडो आशिक हां मुका एकड़ो कम थी वियो खराब बंद केड़ो ची ज़ाल के तलाक ॾेई वेठो मजो घणा दफ़ा ची 3 दफ़ा मजो वई
जैसे कुछ करना भाई शरीयत मुझे पी जी ना है शरीयत मोहम्मद छो चाहिए जैसे हाँ मोटा है मोटा है तो वरी जो आए पर वो गुनाह हुआ चई सही की है मजो या माई इज्जत पूरी करे वरी बे सां निकाह करे वरी वो तलाक ले से वो तू कर चे बाबा ये मां न कंदो मजो न कंदे तो वो ॾिनई सु या सजा है बदगुमानी मुर्स ज़ालमी न करे ज़ालम मुर्स में न करे न्याणीअ में बदगुमानी करे बंदूक हणे मारे छॾे अल्लाह तो फरमाना न बदगुमानी गुनाह तव वला तजस्सु जासूसी भी न कजो वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा एक बेजी गिला भी न कजो रब तो फरमाए वडो गुनाह वा गिला हाने जेकरे कया तो तौबा कयो अमल लम यतुब तौबा कयो पर जे तौबा का बाद में भी जेकरे तवा कम कयो तो तवा जड़ो को ज़ालिम कोने रब तो फरमाए तौबा कयो अल्लाह का दुजो रब गफूर रहीम तवाबुर रहीम तौबा कबूल कंदड़ राम कंदड़ हुजूर फरमा मेराज वारी रात मेराज ते वयस ॾिठुस हिकड़ा अहिड़ा माण्हू आहिनि हेॾियूं वॾियूं ज़बानूं अथनि बाग़ी जूं कुत्ते वांगुर प्यासा कनि हुजूर फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह हे केर चई साईं तुंहिंजे उम्मत जा कहिड़े ॾोह जा ॾोहारी चई मुंहिंजा साईं तई चुगल खोर हुजूर फरमा ला यदखुलुल जन्नत नमाम चुगल खोर जन्नत में न वेंदो उतों जी गाल खणी करे उते तो बुझाए तांजे करे हुजूर फरमा ला यदखुलुल जन्नत नमाम चुगल खोर जन्नत में न वेंदो हुजूर फरमा खबरदार जिना भी न कयो व्याज भी न खाओ रुश्वत भी न खाओ हुजूर फरमायो खबरदार चुगली भी न हणजो चुगली भी वडो गुनाह तव जागो था न सही किया से मुल्ला जो दुआऊं कबूल न थियूं थियनि चवंदा हो न से मुल्ला दुआऊं नथा घुरनि था पर कबूल न थियूं थियनि मां तव्हां खां पुछां थो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मींहुं न पियो वसे 70,000 सहाबा वठी आयो मैदान ते मौला मींहुं वसाए अल्लाह मींहुं वसाए अल्लाह वर न वसाई न मूसा सही छो का गलती अल्लाह फरमाए 70,000 में हिकड़ो माण्हू अहिड़ो आहे जेका मां कावड़े चेस तव्हां खां निकिरी बीहे तव्हां खां ॿाहिरि थी बीहे मां मींहुं वसाईंदुमि मुंहिंजा अल्लाह हुनजो ॾोह कहिड़ो अल्लाह फरमाए चुगलियूं हणंदो छा हणंदो आहे हुतों जी ॻाल्हि हिन उतां कमु ॿुधई वञी हुनखे ॿुधाई हाफ़िज़ फारूक तुंहिंजे लाइ हैदरी साहब ईअं पियो चवे हैदरी साहब फारूक तुंहिंजे लाइ ईअं पियो चवे अदा नज़र मोदी हीअं पियो चवे दा फिराणो ये चुगली आहे अल्लाह वरन माण्हू वेड़ाए थो इंसान साथ जो इज्जत कयो क़दर कयो इंसान वॾी अज़मत वारो लोह जो क़दर सोन जो क़दर सोनारे खां पुछो लोहार खे कहिड़ी ख़बर जागो था न तव्हां इंसानियत अल्लाह पंहिंजे हथ सां ठाही आहे अहिड़ो वणे बालो ये नाली जो साफ़ चई त निकितुसि हीरो चम हुनखे कहिड़ी ख़बर छा आहे मणियो वरी वञे पियो गॾनि वारो गॾनि जेके सिरूं ॾोईंदा आहिनि मांखे ॾींदे घणे में चई 10 में ठीकु आहे 10 में वठी करे धोई वरी गॾ जे ॻिचीअ में ॿधी छॾियईंसि हलंदे हलंदे उन गॾ हलाइणे वारे वरी वञी सोनार जो ॾिठो ही त हीरो आहे हिन गॾ वारे घणे वरितो अथई चई साईं 10 में चई मांखे 100 रुपये में ॾींदे क्या ॾींदो मां वठ हुन चवणो 10 भरियो 100 भरा मणियो सोनारो त सुञाणे पोइ त बाबाए मणियो न आहे हीरो आहे धोई पोई वञी सोन वारे शीशे वारे काए वारे जाइ जे जो रखई त उहो हीरो टुकड़ा टुकड़ा थी त सोनारे चयोसि शर्म नथो अचे होॾे गॾ जे गिचीअ में बदलने त सही है तेमणा धोई पोई रखियो त मां शीशे में त जेको आहे सो ज़रा ज़रा थियो त हुन हीरे ॻाल्हायो चई हया शर्म तोखे न आहे बाले लधो न खपायो 10 में
गडन हलाण वारे के केड़ी खबर त मां हीरो आ उन 10 में वधी गड में बधी छड़ो तू त मांखे सुञाणे पियो हे 10 रुपए जो नागे हे त हीरो आ लखन जो आ तू मुझी 100 रुपया कीमत कई आ इन जे करे तुझे न कीमत करण जे करे मुझो ही हां फाटी पयो और जरा जरा थी वयो आ तुझे दुख में यार इंसान जो कदर कई इंसान का पूछ रब तो फरमाए मां इंसान के सोहणो भी ठायो आ त इंसान के मां इज्जत भी दिनी आ असा के भंगी का नफरत ना है तरस पिए दोने का नफरत ना है शराब पिए जो शराबी उनका नफरत ना है उन जे अमल का असा के नफरत आ शराबी शराब न पिए जानी जिना न करे व्याजी व्याज न खाए इन का असा के नफरत व्याजी का ना है पर जो व्याज खाए तो उन जे अमल का उन जे गुनाह का नफरत आ त जे करे चाहूं असा हे मौलवी ता के गालाइंदा हूं इन्ही जे करे व्याज न पी व्याज न खा शराब न पी रुश्वत न खा ता के करे करे वाज में तिखो मिठो भी गालाए विना हूं छो त असा ॾिसूं था त कुरान में इंसान जी रब केड़ी इज्जत कई इंसान इज्जत वारो ये थोड़ी आ सब खराब इंसान अल्लाह भी यदई मां पाजी हथ सां ठाहींदा असा के इंसानियत का नफरत ना है इंसानियत का नफरत ना है इंसान जात वली असमत वारो हां नफरत न कंदा कयो बाकी उन जे गुनाह उनके समझायो क्यों मां जो मां अबा असा ताजा खैर खा मौलवी ताजा खैर खा अल्लाह सजन हाने मां जो किरी पवा कुआ में मसल बे मसल कुआ में किरी पवा पोसाई फारूक अरे शेखुल हदीस कारिउल कुरान उस्तादुल कुर्रा जीनतुल कुर्रा भले कुरान पढ़ने वारो हजरत मौलाना साईं कारी अब्दुल जब्बार हैदरी पोई करे हथ विझंदो पो मां बचंदो ॻाल्हायो न था खूह में जो बुढ़ा है वो लक बने बाबा हां मौलवी के तो कन्न में पैसे भी सिके करे जंग में भी सिके बद मरे तो मुलो असा के जी ईंदो गुनाहगार के उन गालाइंदा से सही उनका नफरत ना है पर वो जाते हथ पवन वो छिके कदी बाहर तहां के न शराब का व्याज का चोरी का जिना का रुश्वत का किला का छिके करे बाहर ओ जी करे मस्जिद मदरसे में प्यारींदा से इन यार सता के यारी रखराइंदा से ता के ता भी असा वांगर भला थियो मरो त सब पोते हला वजन हे यार सा मोहब्बत हो जे हे कुरान कब्र में पुजी असा ताजा वाय छोड़ा करे ने वाय जो मेलो मन न मन को बुधी पे को सिना जानी सिना छदे व्याजी व्याज छदे वने रुसो राशि रुसो न छदे वने गुनाह छदे गुनाह करना अर्ज करना आयो आया मुझो साईं मेरा जवारी रात आया वया पान फरमाया डिठुम तगड़ी माइया जन्नत में वडे मजे सा वेठिया जिब्रील केड़ो अमल तस चे साईं हुई त वडी गुनाहगार वडा गुनाह एक दफे वने पई मंझंद टाक जो टाइम हो कुत्तो नंढड़ो हो समय सके भयो उन ॾाढी लगी अस हिन माईअ पंहिंजो रओ लाए मोज़ो कढी करे पेर मां खूह मां पानी कढी करे हिन कुत्ते जे बचड़े के प्यारे कुत्तो बची बची वयो रब फरमास गुनाह वडा होयई इन्हीअ जे करे मुझे मखलूक ते रहम कयो तई अजमा अल्लाह रहम करे गुनाह छड़े जन्नत थो ॾियाए इरहमु मन फिल अर्द यरहमुकुम मन फिल हिकड़ी माई नमाज भी पढ़ंदी रोजा भी रखंदी वरी जहन्नम सजला माने बिल्ली के बदी सजो न पानी न बिल्ली के खादो मियाऊ मियाऊ करे मरी वई अल्लाह तो मुझ मखलूक के रहम न क्यों मां भी न कर जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि वडो आलिम हो बुजुर्गो वडा मुरीदस जने जो मरी वयो अल्लाह फरमाए जुनैद छा दो दई
चई सही मां तो वटि तुंहिंजी तौहीद आंदी आ मां तोसां कंहिंखे शरीक न कयो ॿुधो ॿुधो हाँ वाह जी तौहीद आंदी साईं कीअं मां त कंहिंजे आॾो ॿहूं न ॿधियूं कंहिंजे आॾो सजदो न कयो सजदो बि तुंहिंजो पियो कयां इबादत बि तुंहिंजी अल्लाह फरमायुस हिक दफ़े जो सुबुह जी नमाज़ ते न आहे मुरीदन तोखां पुछो या हज़रत साईं तव्हां नमाज़ ते न आयो तव्हां खे जवाब ॾिनो यार रात मुर्गी खाई मथों खीर पी तुम पेट में सूर पियो सॼी रात निंड न आई इन्हीअ जे करे पोइ टाइम में थोरी निंड आई नमाज़ ते न पहुची सघियुमि अल्लाह फरमायुसि ओ जुनैद खीर ऐं मुर्गी पेट में सूर न विझंदनि सूर ॾियण वारो बि मां अल्लाह आहियां लाइण वारो भी माल्ला वैदा मरिल तो फौयस्पीन फरमाए जॾहिं मां बीमार थींदो आहियां मूंखे शिफ़ा अल्लाह ॾींदो आहे अबा शिफ़ा ॾियण वारो केरु अबा बीमारी ठाहिण वारो केरु ॿुधो ॿुधो शिरक त नंढा नंढो शिरक कॾहिं कॾहिं तव्हां बि ईअं कंदा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे साईं चांहि जो कोप हथ में हूंदो अथव न पुछा चवंदा अलाह साईं खीर हथ में आहे कसम खीर हवा आहे ॿाराणी में हवा साईं साहब हला न हवा रोज़ी तो खावा न हवा बच्चे देता ना ये कसम मन हलफ बिगैरिल्लाह फक़द अशरक हुजूर फरमाए जेको अल्लाह का सवा जो कसम खणंदो मुशरिक हदीस कसम खणजो हिक अल्लाह बस ॿिए कंहिंजो कसम जाइज़ न अथव तव्हां अल्लाह खोटो जो काथे अल्लाह जा कसम खाए अल्लाह जो कसम खुदा जो कसम रब जो कसम कूड़ी ॻाल्हि कूड़ा कसम कूड़ी शाहिदी इन लाइ वॾो अज़ाब जुनैद हिकिड़ो तुंहिंजो असां वटि वॾी नेकी आहे अमल अल्लाह जो साईं कहिड़ी ॿुधो ॿुधो कहिड़ी जुनैद एक दफ़े रात जो अदरा जो अचे वो तहजुद जी नमाज़ लाइ नंढड़ो ॿिलीअ जो बचड़ो हो सीअ जे करे तड़पे पियो तोखे हुन जे मथां रहम आयो ॿिली जे बचड़े खे खणी कोट जे खीसे में विधई नमाज़ पढ़ियई सिजो बिरियो ॿिलीअ जे बचड़े खे कढी करे तो उस ते रखियो हो सिज जो निकितो हुन जो सीओ हलियो वयो रब फरमाए जुनैद हुन ॿिलीअ जे बचड़े ॿई मथे जंगूं खणी करे मां के हुन टाइम चयो अल्लाह जुनैद मुंहिंजे मथां रहम कयो अथई अल्लाह तूं बि जुनैद ते रहम कजांइ सुभान अल्लाह त चओ ॿिलीअ जे बचड़े जी दुआ जे करे रहम कयो असां माण्हू मारे छॾियासीं असां माण्हू मारे धी ते रहम न थई पुट ते रहम न थई ज़ाल ते रहम न थई चङा भला टंगिया पिया हूंदा ॿिन सालनि वारा बि ॾाढा मोचड़ा खाईंदा जे इंसाफ़ न कयूं त नाराज़ न थींदो ॿिन सालनि वारा हिक बि कई ॿी बि कई वात में ॾंद न अथसि टी बि ॻोल्हींदो अथव तहिड़े न्याणीअ जो त हक़ था कर हक़ खाई वई न्याणीअ जा हुजूर फरमाए बनातुकुम हसनातुकुम न्याणियूं तव्हांजे लाइ नेकियूं अथव हुजूर फरमाए जंहिं पेट मां पहिरियां न्याणी ॼमी भलो पेट हुजूर फरमाए लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जे ॼमण जी मुबारक ॾींदा आहिनि मां मोहम्मद न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾेयूं थो वञा अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो न्याणीअ जे मथे ते रहो रखी न्याणीअ खे कोको वठी ॾिनी न्याणीअ खे वाला वठी ॾिनई न्याणीअ खे मानी खारायई ख़ुदा जी ज़ात जो कसम रब सदके जो सवाब तो लिखाए अल्लाह अल्लाह कॾहिं बि न्याणीअ खे चंबो न हणजांइ जे चंबो हणंदे त अबू जहल जे जमायत मां हलियो ईंदे न्याणे खे अबू जहल चंबा हणंदो हो न्याणे खे पूराईंदो अबू जहल हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे मिठे मोहम्मद मुस्तफा सां गॾु हिजरत वारी रात जॾहिं मको छॾे ग़ार में आया रब इबादत कई तानी ॾे तानी हणी छॾी एरिया नाला था अल्लाह अल्लाह अबू जहल पियो वञे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी धीउ
अस्मा बिन अबू बकर पूछे तो चोरी दोवारो पी दोवारे पी जो यार नजर न तो जे काडे व्यान चई न बुधाईंदस थका चंबो न्याणी के करणाई 9 साल जी न्याणी चाहे पासो सुजी वयो कन जे पापड़ी मारत पई वहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी धी चयो ओ ज़ालिम खबरा त बाबो ऐ बाबे जो मुर्शिद किथे आ टुकड़ा टुकड़ा करे शरीने गफा गफा करे शरीने मां न बुधाईंदी मां छो त मां अबू बकर सिद्दीक़ जी धी अरे न्याणन के पूर्ण वारो अबू जहल हो न्याणन के मारण वारो अबू जहल हो न्याणे जे मथा जुल्म करण वारो अबू जहल हो न्याणे के मार देण वारो चंबा हण वारो अबू जहल हो मोहम्मद मुस्तफा वेठान सहाबा मोटा दाजन आए हुजूर फरमाए बिलाल जी के आमना जा लाल असा जी फौज मोटी थी अजे आओ मोजा साईं जंग फद दिया पान फरमायो औरत गल तन आओ साईं कह जानिया मोहम्मद मुस्तफा फरमाए मथो गारो दस आओ मोजा साईं हुजूर फरमाए वटमा मोहम्मद जी चादर वनी माई जे मथे ते रख हज़रत बिलाल चयो सोहना मुसलमान जी न्याणी नागे काफर जी न्याणी हुजूर फरमाए बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे मोहम्मद मुस्तफा न्याणी जा मथन ता रवा लाण ना आयो मोहम्मद न्याणी जा मथा ढकाण आयो न्याणन के मारण अबू जहल जी सुन्नत न्याणे जे मथन ते रवा रखण मुझे मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत न्याणी पूरे शरीर वाह जमाना नसीहत तो क्या न्याणे जा हक दा पुत्र भी भला पुत्र नेमत न्याणी रहमत चार शयूं रहमत समझी छो जो कदर कंदा कदर न कंदो ज़हमत मेहमान अचेव न रहमत उनके सुठे नमूने उनकी खिदमत की नबी सही सुन्नत अतरबा की उस बली अली जी उनके पैरे नी दाल खारायो न कोई सहमत थी न 3 ॾींहं रहे पोइ 6 ॾींहं रही पए हां तंहिंजे करे मेहमान जी रहमत ऐं मौसम वारी बरसात अचे न शुक्र कंदा हां या भी रहमत बरसात ऐं मोमिन ते बीमारी अचे न इस्तिगफार करे शुक्र करे धाड़ घोड़ा न करे रहमत गुनाह छुड़ंदा अज़ाब आए बीमारी मोमिन ते अज़ाब ना आए काफिर ते अज़ाब मता तो मरे तो गिरे तो बीमार अरे मोमिन ना सॼी उम्र फिरौन के मथे में सूर न पयो एडो ज़ालिम अब जो मथे में सूर पवंदो आ बुखार थींदो पोइ चवंदो अल्लाह बाज कजा अल्लाह बाज कजा ता कुटियो तेल मां के मां भी जल्दी बस कंदो जागो था न सुभान अल्लाह राज जेके निंड पिया हथ कणो मारे सा सब खैर न जेके जागो था बरी तकनी सुभान अल्लाह मां जल्दी तो खत्म किया मां के सफर करणो वापस रात रोज हो इंशाअल्लाह बुधो तवज्जो न्याणे जी कदर न्याणे जी इज्जत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उहजुरुल मिंबर रमजान का एक ॾींहुं अॻ में मुझे साईं सहाबा के वाइदो कयो उहजुरुल मिंबर वेझो अचो मिंबर जे असां बि तॾहिं तव्हांखे सोरींदा बाबा वेझा जो सुन्नत नबी सर क्यों सहाबा वाला वेझा ना हुजूर जे लग वेला तभी फरमाए वेझा आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चढ़िया मिंबर बारे डाके दे कदम रखियो फरमाया आमीन वरी बे डाके दे कदम रखियो फरमाया आमीन वरी टे डाके दे कदम रखियो फरमाया आमीन 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 चंद मुझो साईं मथे चढ़िया हुजूर फरमाया अय्युहन्नास लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम शहरुन मुबारकुन शहरु व शहरु सब्र हुजूर फरमाए लोगो तहकीक वेजो थी चुको आ तवा के वडी अजमत वारो महीनो आए मुबारक महीनो बरकत सां भरल महीनो रहमत जो महीनो बरकत सां भरल महीनो सब्र वारो महीनो वो
महीनो जंहिंजो ॾींहुं ॾींहुं कलाक कलाक मिंट मिंट सेकंड सेकंड रहमत का खाली न अथव। अल्लाह अल्लाह हुजूर फरमाईंदा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुस समाए व फुतिहत अबवाबुल जन्नह व खुलिकत अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन। हुजूर फरमायो जने आईंदी आहे रमज़ान जी पहिरीं रात अल्लाह आसमान जा दरवाजा खोलाए छॾींदो आहे, जन्नत जा दरवाजा खोलाए छॾींदो आहे, जहन्नम खे अल्लाह बंदि कराए छॾींदो आहे। हाय तवजो कयो शैतानन खे मलाइक ॿधी ईंदा आहिनि, जन्नत में हवा खुलंदी आहे, अजीब उन जो आवाज़ वणनि जे पननि सां वञी टकराव थींदो आहे, अजीब आवाज़ निकिरंदो आहे। हाय जन्नत जे हूर जे कन ते वञी पवंदो आहे, उहे हूर जेके ख़ीमन में अंदर बंदि न जिन्न ॾिठियूं न इंसान ॾिठियूं। रब जो क़ुरान में फरमाए फरमाईंदा फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो, अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए। आमीन। जन्नत में बंद ख़ीमन दबा पे सेठ वठी ना मोबाइल कंहिंजो हथ न लॻो स्कैन ॾिठी ॿाहिरि ख़बर पवंदी आहे अंदर जी सेठ खोलण खां पोइ। अल्लाह तो फरमाए मां हूरा ख़ीमन में बंदि कयूं। थोरो थोरो जल्दी जो ख़त्म कर बस। ॿुधो ख़ीमन ख़ीमा बंदि न जिन्न ॾिठियूं न इंसान न ममताज़ मौलाईअ जो आवाज़ कन ते वियो, न जलाल जो न शमू मीरालीअ जो न साज़ न दोहल उन्हनि त माण्हू ॾिठो ई न, जिन बि न ॾिठो। ख़ीमन में बंदि। ॿुधो पोइ पुछंदियूं मलाइको छाजी रात, मलाइक छाजी रात, मलाइक था चवनि अॼु रमज़ान मुबारक जी पहिरीं रात। हा ईअं थोरी ईअं न आहे, भली कावड़ जो तो कावड़ जो। मां लाड़काने को सफ़र करे आयो आहियां, जल्दी दुआ घुरायां जल्दी जो घुरायां। मां 2 कलाक हुते बीठो आहियां, 2 कलाक वाइस कंदुमि भली बदो सुकी वञे। नारे तकबीर तो अल्लाह सुबुह जो हिकिड़ी या न गुलू को फारी सुबुह जो मूंखे ॾींदा आहिनि शुगर पर ॾींदा इहा वणंदी आहे, हिकिड़ी गुलू को फारी ऐं चांहि जो कोप। उसा रियाज़ चोमा मरी वियासीं, वीचारो भॻो वरी वञी वठी आयो न त मिठा बिस्कुट शुगर गिरव मानी जो न आहे, शुगर आहे, दिलि जो मरीज़ वार ॿिया पियल आहिनि। पर जॾहिं मां क़ुरान पढ़ंदो आहियां न अल्लाह जो कसम मुंहिंजी लूह ठरी बस। साईं चए थो दुआ कराए मुंहिंजो वॾो आहे, हे उमिरि में वॾो त मूंखे गॾु पढ़ंदासीं 9 शहर में 83 84 85 ॻाल्हि आहे। हा ॿुधाए न कुझु सदको वञाए तो जहिड़ा आशिक़ जन त पोइ हे सभु बुख मरी वेंदी। हल बस जल्दी तो ख़त्म है। अबा ख़ीमन में बंधन छा में हूरा हूरा खपनव चाचो आ तो तजुर्बो त ॿिया चवनि ई न। हूरा साईं हे चोरा मोबाइल ने वाह जिया, अरे वाह जिया त असांजी आहे इंडिया वारनि जी या वाह जी वाह जी माई उहा गे जेका घर जे चोदी वारी जे अंदर वेठी आ। वाह जी और या फेसबुक ते टिकट टोकर छा दा टिकट टाकर छा हे जेका हाणे वे डाउन थी करे मूंसां ईअं थियो तोखे कंहिं जो थो वञे टिकट टोकर भराए वाह जी माई उहा गे घर जे चोदी वारी जे अंदर वेठी आ, धारन का मोह थी लिकाए हार सिंगार मुर्स लाजी करे। मुंहिंजो मुर्स राजी थे थकल डटल आयो ईअं करे मुर्स खे जो भाकुर पातई थक कई लही विया मुर्स जा ऐं हे जो अच त ते जोड़ो मोह कई वठे होडो असां मजदूरी करे आयो हेडो हीअ पोइ त जहन्नम हां औरत भली रब जी नमाज भी पढ़े बच्चन जी भी बात करने बच्चन
उहे मायूं रात दराजो थी तहज्जुद जी नमाज पढ़ंदियूं हुयूं उन टाइम ते वुज़ू भी हुयो नमाज भी पढ़ंदियूं ॿारनि खे हासकारो उतारे करे उहे अमड़ियूं थञियूं प्यारींदियूं हुयूं वुज़ू रहमत रब जी वसंदी वा थन जे ज़रिए ॿार जे दिल ते असर कंदी तॾहिं त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जहिड़ा बच्चा पैदा थिया अम्मा भली बच्चा भल अम्मा आमना त पुट सदको वञा सुनिचो मोहम्मद अमर फातिमा सायणा त पुट सदको वञा न सोना हसन ऐं हुसैन थई अम्मा भली त बच्चा भला हाणे त खीर पिया अॻे मायूं खीर पिया न चवंदियूं बिस्मिल्लाह पुट बिस्मिल्लाह है न हाणे जॾहिं पी न मुआ ताकी लॻई जोर ये छोरे के पिटे खीर प्यारी दी वो हेडी मोबाइल कढी विडी ड्रामा ले सदी गाना वो लानत वसंदी वो ते मथे ते वो सीने ते वो थंज जे जरिए वो छोरे जे पेट में अंदर वो छोरो नंढे होंदे गांडी सुधरे न ओ मुंजू अमणी मुंजू न्याणी पहिरियों मदरसो इन बच्चन जो तांजी गोद अर्ज खणी आयो ताले जन्नत जो हूरा चवंदियो आहे कोई असा सा निकाह करण वारो करे रमजान जा रोजा रखे नफल फर्द फर्द जो सवाब फर्द फर्द 70 फर्द जो सवाब मुसलमान आयो ना पकड़ लो ध्यान था मुसलमान हो दिया में घणा दफा नमाज फर्ज महीने में घणा दिया हां हां आई सद को 150 बस घोड़ो हणो ना मास्टर पढ़ाई अब 10 50 50 53 15 बस ये हणो भला 10 50 50 53 15 150 दिया ना साल जा 1800 हेडे रमजान शरीफ जो हिकड़ो फर्ज पढ़ 70 फर्ज 7 50 35 पंज वक्त फर्ज पढ़े तो जमाए सा 350 फर्जन जो सवाब आगे मर्दा मानो वो मुला करा इसका तो मेरे गणी 70 साल 15 साल करे हेतरी नमाज़ गुसाई हेतरा रोजा वो कफारो करे वनी लख दे बयालीना वो मुला लाओगा वो करे चलो 10000 माखे दे पने जन्नत हे रब जो रमजान तो दे 11 महीना ना है 11 महीना गुनाह कई जिना कई शराब पीते व्याज खद 12 महीनों जाए तो मुझे मोहम्मद जो उम्मतिया ॾाढो प्यारो आ तुझे लाए मोहम्मद मुझे लाए तुझे लाए मोहम्मद मुखा दुआओं पियो घुरे अज़ाब नान जाइन बाह जो मींह न वसाए जान भोलो न कजाइन बांदर न कजाइन 11 महीना लड़ी न आयो आ हाणे अच एक दफ़ो 5 वक्त जमात नमाज पढ़ 2 महीननि का मथे फर्ज लिखाए छॾिया गुनाह साल जा माफ़ करे छॾिया मन साम रमजान ईमान व एहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी फरमाए जे कामिल ईमान सा सवाब जी उम्मीद रखी करे रोजा रखा रमजान द फरमाए अल्लाह उन जे अगले साल जा समूरा गुनाह माफ तो करे छड़े हल बाबा वरी न थियो अज वाज को रोजा रखंदो थदा हे भी रखंदो इन ला बार भी रखंदो ईमान न रखे तो मुखा वधी के ट्रीन ते थोलो न रखंदो ईमानदारियो ऐ रोजा रखरायो गरीबन मिस्किन की इज्जत लटा वठी दियो लिसना के गरीब गोलींदा के तुझे गोठ में एड़ा भी गरीब हुंदा जेके वेलो वेहंदा वेलो खाइन हर गोठ में पर असा ख्याल नथा कयो यारी दोस्ती में लखे रुपया खर्चा कयो न मदरसा के ता जाऊं न मस्जिद के न तालिबन के न आलिमन के काले कंदो पैसा अल्लाह अकबर ये पैसा तो के जन्नत वठी दींदा जे अल्लाह जे नाल ते खर्च कर इहा ही दुनिया तई जहन्नम में वठी दे जेका राग न शुरू न दे होनो छोकरे जो तोहर थींदो शाबाश ने नजर मोहम्मद के जो कुरान जो वाइस कराए थे नजर छोरे जो तोहर तो 15 दी इको साउंड तोहर 1500 रुपया रोज कान दादो लगायो ना
बस मां दुआ करायो अल्लाह ताला नज़र मुझे माल में रिज़्क़ में उम्र में मां पे चवां जो मुश्किल जलसे दी पुजा पर साईं फारूक साहब मुझो दोस्त आ मुसा गड पढ़ियो आ जेका तारीख़ वठंदो आ कोशिश कंदो आ कीअं भी करे गाली के हेठ मथे करे भी पुजी वञा शाम और रोज़ा थींदा तरावियां भी पढ़ाणियूं अल्लाह से तां की बरकत करे वेठा हो जो सब एक नात खाना नात